SUP जो सदर आहे सैयद ज़ैन शाह, उन सां बि जेको आहे हीअ जेकी क़ौमी ईद आहे असांजी एकता, उन हवाले सां बि असां सां हिन प्रोग्राम जो हिसो आहे। ऐं साईं ज़ैन शाह खां मां जेको आहे उहो शुरूआति कंदुमि। त शाह साहिबु, अॼु सॼी सिंध में, सॼी दुनिया में जिते जिते सिंधवासी आबाद आहिनि उते जेको आहे हीअ क़ौमी ईद एकता जो ॾियारो भरपूर तरीक़े सां मल्हायो पियो वञे। असां सिंधू जा वारिस आहियूं, इन टाइटल सां KTN काविश पारां जेको आहे हीअ एकता जो ॾियारो क़ौमी ईद मल्हाई पई वञे। तव्हां इन ते छा चवंदो, तबसरो तव्हांजो जेको आहे असां हिन ते कमेंट वठणु चाहींदासीं। असांजो जेको टाइटल आहे असां सिंधूअ जा वारिस आहियूं, उन ते तव्हां छा चवंदा? यकीनी तौर ते ईद जो ॾींहुं आहे ऐं मीडिया ई इनखे इनिशिएट कयो हो ऐं हेतिरनि सालनि में पंहिंजे वतन सां जोड़े, पंहिंजे सकाफ़त सां जोड़े रखियो आहे। ऐं उन ॾींहं ते हिकिड़ो सॼी क़ौम या अक्सरियत सॼी जुड़ी ऐं उन ते मूंखे त किथे किथे लॻंदो आहे अक्सरियत असां ईदूं मल्हाईंदा आहियूं, पर जेके मज़हबी उन खां वधीक हिते माण्हुनि जो निकिरणु थींदो आहे, जेको यकीनी फ़ख्र जे ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। ऐं बाक़ी जेको सिंधूअ जा वारिस आहियूं, इन ते त मूं हाणे 22 तारीख़ ते यूनिवर्सिटीअ में बि शागिर्दनि खे ॻाल्हाईंदे इहो चयो त KTN जेको ही टाइटल ॾिनो आहे सिंधूअ जा वारिस आहियूं, इहो इंतिहाई साराह जोॻो आहे। यकीनी तौर ते असांखे थ्रेट आहे, उन करे जेके सियासत में जेके मुल्क आहे, एस्टेब्लिशमेंट आहे, उहा इन सिंधूअ जा जेका जंहिंजा असीं वारिस आहियूं उन जी हज़ारा साला तारीख़ ऐं वतन, उन जे इकनॉमिक ऐं कल्चरल, ॿई सकाफ़ती ऐं कल्चरल, ॿिन्ही खे एॾो वॾो फ़ैसिला करे सिंधू नदीअ ते जेके फ़ैसिला कया आहिनि, उहो यानी हज़ारा साला तारीख़ फ़ख्र खे दफ़न करण जे लाइ आउं सम्झां पियो त उन में इहा ॻाल्हि विझी ऐं हक़ीक़ी जोड़णु ऐं सिंधू नदीअ सां जोड़णु असां तव्हांखे मुबारकबाद था ॾियूं। हिकु असां सिंध यूनाइटेड पार्टी पारां बि सिंधू तो में साहु आहे मुंहिंजो कंहिं न कंहिं साॻे ई हवाले खां आहे करे सॼी सिंध में असांजा ज़िले तहलके सतह ताईं बि दोस्त इहो प्रोग्राम कनि पिया। ऐं जिन बि असां अपील कई हुई जिन बि पंहिंजे सिंधू नदीअ सां हिन साल एकता जे ॾींहं खे ॻंढियो आहे, असां हुनखे मुबारकबाद था ॾियूं। ऐं इन अज़म सां त हीउ जेको ॾुखिया ॾींहं आया आहिनि, अॼु जेकॾहिं करोड़े माण्हू पंहिंजे लिबास पाइण खां पोइ पंहिंजो साॻियो ई नारो था हणनि या साॻियो ई मोहबत जो इज़हार सिंधू नदीअ सां ऐं उन जी वारसी सां, त पोइ आउं सम्झां पियो त जेकॾहिं करोड़े माण्हू वारिस थी पवंदा त भई मुल्क जा महल जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा ऐं सदारती महलनि जा या असांजी कंपनी सरकार जा, इहे सभु इन्हनि जा हुकुमनामा रद्द थी वेंदा ऐं सिंधू नदी 8000 सालनि खां मथे तारीख़ आहे, 5000 साल तारीख़ हुनजी तरक़ी याफ़्ता आहे। उनजो मुस्तक़बिल बि ईंदड़, छो त माज़ी त असांजो शानदार हो, पर ईंदड़ मुस्तक़बिल बि जेकॾहिं सिंधूअ खे वाहे था वञूं, जेको हींअर हुनखे बंदि करण जा बंद ॿधण जी कई आहे, यकीनी तौर ते सिंधियुनि जो मुस्तक़बिल बि शानदार थींदो जीअं माज़ी वांगुरु। शाह साहिबु, अॼु जेको असां सिंधू जा वारिस आहियूं, जेकी सॼी सिंध में सॼी दुनिया में KTN जे तरफ़ां सॾ ते जेको आहे हीअ एकता ॾियारो मल्हायो पियो वञे, हिन में करोड़े माण्हू जेके आहिनि सिंधवासी शिरकत कंदा। कराची में मरकज़ी तक़रीब आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? कराचीअ में सभिनी खां वॾो प्रोग्राम थींदो आहे, यकीनन दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, छो त 70 जे ॾहाके में या असां जॾहिं नंढा हूंदासीं 80 में अक्सर त मार्केट ई असांखे ओपरा लॻंदा हुआ, पंहिंजा बि सिर्फ़ु हिकिड़ी कुंड में सेक्रेटेरिएट में नज़र ईंदी। पर अॼु सॼी सिंध वांगुरु ख़ुशूसन कराचीअ में जॾहिं कराची उथलंदी आहे ऐं उहा पंहिंजी इज़हार कंदी आहे कुंड कुर्च मां, 7 ज़िला आहिनि कराचीअ जा, हर हिकु ज़िले मां हज़ारे माण्हू निकिरी ऐं जेको इज़हार कंदा आहिनि, चए थी अचो, इहो ई आउं सम्झां पियो त
असांखे बचाए वेठो आहे। जॾहिं ॾिठो बल्दियाती निज़ाम हाणे कराचीअ खे अलॻि करण जी कोशिशि कई वई, या इन खां अॻे बि जेके ॻाल्हियूं करे ऐं रियासत मुख़्तलिफ़ इंतिज़ामी यूनिटनि जी ॻाल्हि करे असांखे ते ज़रबो हणंदा आहिनि दिलनि ते, त यकीनी तौर ते ही जेका कराचीअ जो जेको माण्हुनि जो जेको वॾो मेड़ थिए थो, इहो यकीन ॾियारे थो असीं न सिर्फ़ सिंध खे ऐं सिंध खे बचाईंदासूं, पर ही पंहिंजो असांजो दारुल हुकूमत आहे उहो बि असांजो आहे ऐं उनखे पंहिंजो करे ऐं उनखे वरी नए से ठाहींदासूं। ऐं उन में ॿियूं ॿोलियूं जॾहिं ओनर असीं आहियूं, असां वारिस आहियूं, त सभिनी ला दिलि वॾी करे उहे माण्हू जेके हज़ार साल न 47 जे हादसे में अची विया, पर उन्हनि उहे के मज़हबी मुनाफ़रत में कॾहिं एथनिक मुनाफ़रत में उन्हनि खे विरायो पियो, पर जॾहिं ही सिंधियुनि जो इज्तिमाउ ॾिसनि था ऐं सम्झां पियो त उन्हनि ॿिया जे पंहिंजे इकनॉमिक इमिग्रेंट आया, उन्हनि लाइ बि असांखे वसी दिलि करे ऐं सिंधियुनि खे पंहिंजो करे सिंध खे पंहिंजो कंदा त सॼी दारुल हुकूमत खे असीं छा चऊं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे लंडन या वॉशिंगटन या असांजे कंहिं आला मुल्कनि सां भेटींदासूं ऐं सॼी सिंध खे तरक़ी याफ़्ता यूरोप जहिड़ो करण जे लाइ कामयाब थींदासीं। ज़ैन शाह साहब, हिकिड़ो वॾो अहम सवाल इहो बि पैदा थिए थो त ही जेका तारीख़ी विरसो आहे सिंध जो असांजो, इहो ॾेह खां निकिरी करे पर ॾेह में अगरि ॾिठो वञे त जॾहिं सोशल मीडिया जे ज़रिए सॼी दुनिया मां अॼु जे ॾींहं ते जेके वीडियोज़ अचनि पिया ऐं पैगामात अचनि पिया, जिथे बि सिंधी वसनि पिया, उहे जहिड़ी रीति जेको आहे सो सकाफ़ती ॾियारे खे मल्हाइनि पिया, उनखे ॾिसी यकीनन ई हिकिड़ो फ़ख्र बि महसूसु थिए पियो ऐं दिलि बि ख़ुशि पई थिए त ख़ासि तौर ते दुनिया में रहंदड़ जिथे कुंड कुड़छ में सिंधी आहिनि, उहे जेको सिंध जो विरसो आहे ईंदड़ नसल खे बि मुंतकिल कनि था, उनखे कन्वर्ट कनि था, ॾियनि था। अॼु उन जा नंढा ॿार कपिड़ा पहिरे करे ऐं जॾहिं न्यूयॉर्क में, वाशिंगटन DC में, ह्यूस्टन में, दुबई में, जापान में, इवन कि रशिया में, इंडिया में, पूरी दुनिया में जेके मनाज़र हिन वक़्तु ॾिसूं पिया, उनखे की पिया ॾिसो त ही हिकिड़ो दायराकार हाणे न सही पाकिस्तान या सिंध पर पूरी दुनिया में पकड़िजी वियो आहे। हिकिड़ा सिंधी उहे आहिनि जेके हितां पाकिस्तान जे वजूद खां पोइ या पाकिस्तान जा के शहरी आहिनि या उन्हनि पोइ पाकिस्तानी शहरियत खां पोइ वरी ॿियनि मुल्कनि में शहरियत मटाई आहे, हिकिड़ा उहे आहिनि। पर उहे बि पाण खे इन पाण ऐं ईंदड़ नस्ल खे पंहिंजे वतन सां जोड़े था अचनि ऐं उन सां फ़ख्रु कनि था। हिकु ॿिया जेके लॾे विया, उहे हिंदुस्तान विया या इंग्लिस्तान विया